नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसाइल सां गॾु आवां जो मेज़बान कमांडो पवार ऐं असांजे स्टूडियो में हिन वक़्तु असां सां गॾु महिमान आहिनि नायब अमीर जमात इस्लामी ज़िला शिकारपुर जनाब उस्ताद अब्दुल फताह सुनोर साहब ऐं उन सां गॾु आहिनि अमीर जमात इस्लामी ज़िला शिकारपुर जनाब अब्दुर्रहमान गंगोई साहब। उन सां गॾु आहिनि अमीर जमात इस्लामी बागिरदी जनाब हाफिज़ुल्लाह जमाली साहब ऐं असांजा चौथा महिमान आहिनि इस्लामी जमीयत तलबा जा अॻूणा हितां सूबाई नाज़िम आहिनि, सूबाई रहनुमा आहिनि ऐं जमात इस्लामी जा एक्टिव वर्कर आहिनि जनाब राशिद हुसैन असांजो भली कारकेंदा वाले स्टूडेंट असांजी जेका क़ौमी ॿोली आहे उर्दू ॿोली उनखे राइज कयो वञे, ऑफिसरी ॿोली बि उनखे क़रार ॾिनो वञे त उन हवाले सां काई हिकिड़ी एक्टिव काई मुहिम न हलाए सघी आहे जमात इस्लामी या इस्लामी जमीयत तव्हां छा चवंदा? शुक्रिया मोहतरम साहब। असां जमात इस्लामी जमीयत तलबा वॾी कोशिशि कई आहे उर्दू जे हवाले सां न। असल जा असांजी क़ौमी ज़बान आहे उर्दू आहे, ठीकु आहे न। ऐं जेके कानूनी हिसाब सां जेके असांजे जेको ॿारनि खे इंग्लिश पढ़ाई थी वञे त उहे ॿार सही नथा सम्झनि सब्जेक्ट न। जेकॾहिं मदर टंग में पढ़ाई वञे जीअं सिंधी उर्दू उन सां असांजो मुआशरे जे अंदरि हिकिड़ो जेको तरक़ी जो जेको आहे उहो थोरो ठप थींदो आहे। शायदि इंग्लिश एॾी आहे उहो न आहे, अञा त असां इंग्लिश में परेशान वेठा आहियूं त ॿार करे छा। घर में सॼी उर्दू ऐं सिंधी आहे घर जे अंदरि, ऐं ॿाहिरि वञे त स्कूल जे अंदरि त इंग्लिश आहे, ऐं ॿार मोटी थो वञे न उहो पाण उहो थो थी वञे, परेशान थो थी वञे। असांजी जमात इस्लामी जी ऐं इस्लामी जमीयत तलबा जी बाक़ाइदा एप्लीकेशन इंतज़ाम दरख़्वास्त हो त जेतिरो थी सघे त उर्दू खे निफ़ाज़ कयो न, उर्दू जो निफ़ाज़ कयो पूरे पाकिस्तान जे अंदरि। जेके बि माना इदारा न सम्झाया, जुडिशरी थी वई, इन खां अलावा तालीमी इदारा आहिनि, जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि न, हिन में जेको आहे उर्दू जो क़ौमी हवाले सां लैंग्वेज जमात इस्लामी खे तक़रीबन 50 साल खां मथे अरसो थी वियो आहे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी मुहिम हलाईंदी आहे, पंहिंजो कमु करे थी पई मुख़्तलिफ़ इवेंट्स ते मुख़्तलिफ़ जेके असांजा मेजर इशूज़ आहिनि उन्हनि खे हाईलाइट कंदी रही आहे। उनजी का ख़ातिर का कामयाबी कहिड़े कम में न मिली सघी आहे। दोस्तों ॾिसो, असांजे मुल्क जे अंदरि ईअं खणी चइजे त असांजी अवाम इहा बदनसीबी आहे जो असांखे हुक्मरान अहिड़ा मिलंदा रहिया आहिनि जेके इन दीन खे वेझो न आहिनि। असांजो जेको सिस्टम शुरूआत खां वठी असां वटि हलंदो रहियो आहे उहो लाज़िमियत जो रहियो आहे। जहिड़ो माहौल असांजी अवाम खे मिलंदो, माण्हू खे मिलंदो, त उन जा ख़्यालात बि ओड़ा ई रहंदा। इस्लामी कानून या का अहिड़ो इस्लामी माशरो असांजी अवाम खे मिलियो ई कोन्हे जो हू इन पासे जे कुझु लाड़ो रखनि। असां त पंहिंजी भरपूर कोशिशि कयूं था। ॾिसो तव्हां तबलीगी जमात जो मिसाल वठो, हू वीचारा अचनि था तबलीग करे वञनि था, हिन ॻोठ में वञनि था, उनजो नतीजो निकिरे थो झटि त माण्हू थधा साह खणनि था। उन खां पोइ माण्हुनि जी हालत उहा आहे जो होटलनि जी तरफ़ माइल आहिनि, निमाज़ जी तरफ़ वेठो नथा अचनि। वाइदो कनि था असां ईंदासीं। जमात इस्लामी जी बि जेका पोज़ीशन आहे हिन वक़्तु मसइलो इहो ई आहे त हिन मुआशरे जे अंदरि जेका लादीनियत फैलियल आहे माण्हुनि ते सॼो असरु उनजो ई आहे। जेसि ताईं असांजे मुल्क जे अंदरि इस्लामी कानून नाफ़िज़ न थींदो, अहिड़ो मुआशरो मुल्क जे अंदरि शहरनि जे अंदरि क्रिएट न थींदो, तेसि ताईं जमात इस्लामी पज़ीराई न मिलंदी। असांखे जेका कानून जा जेके किताब आहिनि पाकिस्तान जे अंदरि जेके शागिर्दनि खे पढ़ाया वञनि था उहे अंग्रेज़ीअ में पढ़ाया वञनि था। जेतोणीकि असांजी जेका ॿोली आहे पंहिंजी क़ौमी ॿोली उर्दू ॿोली आहे, असांजी जेके नेशनल जेके सूबनि जी ॿोलियूं आहिनि उहे बि केतिरियूं ॿोलियूं आहिनि। त जेसि ताईं असांखे कानून पंहिंजी ॿोलीअ में न सम्झायो वेंदो तेसि ताईं असां उन ते अमल कीअं कंदासीं? असल में इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु मुनासिबु आहे, सुवाल बि मुनासिबु आहे। जीअं त हिते जॾहिं मुस्लमाननि जी कई सौ साल हुकूमत रही हिते, उन दौर जे अंदरि तव्हां ॾिसंदव त जेके इस्लामी ॿोलियूं अरबी फारसी या जेके मक़ामी ॿोलियूं हुयूं उन्हनि खे वॾी पधिराई ऐं उन वक़्तु जेको क़ाइदो कानून हलियो पए उहो बि जेको काफ़ी जेको आहे इस्लामी हुयो। पर बदकिस्मती सां जॾहिं हिते बरतानिया वारनि अंग्रेज़नि हिते कब्ज़ो कयो ऐं उन्हनि हिन मुल्क जे निज़ाम खे तब्दील करण लाइ उन्हनि पॉलिसियूं ठाहियूं, जंहिंमें ख़ासि तौर ते तालीमी पॉलिसी
उन्हनि जेका ठाही ऐं उन्हनि खे इन जे लाइ इहा ठाही त तव्हां जेके माण्हू हिन दीन खां या पंहिंजे तहज़ीब खां इस्लामी तहज़ीब खां अंग्रेज़ जे तरफ़ अचनि ऐं उन्हनि खे वॾा वॾा उहिदा पिया ॾिना वञनि जेके अंग्रेज़ी पढ़ियल या अंग्रेज़ी में माहिर हुया उन्हनि खे वॾा वॾा उहिदा ॾिना विया हिन रस्ते खां माण्हुनि खे हटाए हिन तरफ़ बेरोज़गारी कई वई इहे सिर्फ़ु मुला हिननि जो कमु आहे मस्जिदनि जे अंदरि दीनी ॿोली उते हले बाक़ी मथे जेकॾहिं वॾो थियणो आहे बैरिस्टर थियणो आहे या कुरान थियणो आहे या ऑफिसर थियणो आहे त अंग्रेज़ बणिजे हालांकि उन अंग्रेज़ी में त उन्हनि माण्हुनि खे अॻिते आंदो पर उन्हनि जी इख़लाक़ी तरबियत न थी जंहिंजे करे करप्शन मुल्क जे अंदरि वधी वई उन्हनि जे क़ाइदे कानून में जेको आहे का पकड़ कान्हे पर अलाह जे क़ाइदे कानून में जेका आहे उहा सब जी जेका आहे ग़रीब जी मज़लूम जी उनजी मदद आहे पर अंग्रेज़ जो जेको कानून हुयो ऐं अंग्रेज़ी जेका ॿोली हुई जंहिंजे ज़रिए अंग्रेज़ जो कानून क़ाइदो पर उन जे अंदरि तव्हां ॾिसो जेॾा बि वॾा सुधरियल मुल्क आहिनि अमेरिका जी जेके बि शयूं आहिनि उहे पाण खे तरक़ी याफ़्ता सॾाइनि था या उहे चवनि था अमुन आहे अॼु ॾिसो वधि में वधि जेके क्राइम असां वटि बि आहिनि पर उन खां वधीक उन्हनि जे मुल्कनि में आहिनि जेतोणीकि उते जिन्सी आज़ादी आहे उनजे बावजूदि बि उते कीअं ॾोह वधीक पिया थियनि जिन्सियात जा साईं अब्दुल साहब तव्हां जमात इस्लामी जा हिन वक़्तु ज़िले जा अमीर बि आहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में सेशन नगर में बि तव्हां अमीर रहिया आहियो त हिते जेका जमात इस्लामी जी सियासी पोज़ीशन आहे उहा इंतिहाई कमज़ोर आहे गुज़िरियल कई अरसे खां वठी जमात इस्लामी हिन ज़िले में कमु करे थी पई माज़ी में जमात इस्लामी जा पॉलिटिक्स में भी कैंडिडेट रहा है पर गुज़िरियल कुछ अरसे खां वठी कंहिं बि हिक तक ते बि जमात इस्लामी जो को कैंडिडेट यानी कि बीहे नथो एतिरी सारी कमज़ोरी जा छा असबाब आहिनि असुल ॻाल्हि इहा आहे त जेके असांजा माण्हू आहिनि पंहिंजो असांजो शिकारपुर ज़िलो जेको आहे तक़रीबन बराड़ी तब्को आहे माण्हू असांजा घणा वीचारा मिस्किन ग़रीब अॻोजा माण्हू सरदारी निज़ाम में वॾेराशाहीअ में माण्हू मुजला आहिनि फाथल आहिनि ऐं असुल इहा आहे त असां माण्हू इस्लामी निज़ाम चाहियूं नथा इस्लामी निज़ाम खे सम्झो न आहे जमायत इस्लामी चाहे थी त हिन मुल्क ते हीअ धरती हीअ ज़मीन अलाह जी आहे त असां बि अलाह चाहियूं त हिते निज़ाम बि अलाह जो हुजणु खपे इन जे लाइ इहा आम माण्हुनि खे असांजी सम्झ में अचे ई नथी जीअं साईं ॿुधायो त जॾहिं इस्लामी निज़ाम ईंदो त इनशाला हर माण्हूअ खे अमीर हुजे ग़रीब हुजे हर हिक खे अमन मिलंदो हर हिक खे सलामती मिलंदी हर हिक खे सुकून मिलंदो हर हिक खे रोज़गार मिलंदो इन करे असांजी जमात इस्लामी जुदोजहद करे रही आहे पर माण्हू जेकॾहिं इन में वॾेराशाही सरदारी निज़ाम में जो फाथल आहिनि इन करे पोइ हिन दीनी महाद जे माण्हू घटि नालो रखनि था तंहिं हूंदे बि जमात इस्लामी जी जुदोजहद आहे कोशिशि आहे अलाह करे इहो निज़ाम अचे जमात इस्लामी चाहे थी त हिन मुल्क में करप्शन न हुजे करप्शन तव्हांजे साम्हूं आहे असांजा माण्हू जेके मिनिस्टर बि रहिया आहिनि सिराज साहिबु ख़ुदि सेनेटर रहियो आहे 7 साल सीनियर सूबे सरहद जो मिनिस्टर रहियो आहे पर अलहमदुलिल्लाह हुन रुपए हिकिड़े जी बि करप्शन न कई आहे ऐं कराची जो सिटी नाज़िम रहियो आहे उन में करप्शन आहे त असांजे माण्हुनि खे अहिड़ा माण्हू नथा खपनि इहे जॾहिं माण्हू अहिड़ा सुठा माण्हू ईमानदार माण्हू सालिह माण्हू ईंदा त हिन मुल्क में इंशाअल्लाह इस्लामी निज़ाम ईंदो पोइ इस्लामी पाकिस्तान ख़ुशहाल पाकिस्तान ठहंदो ऐं पोइ ख़ुदि ब ख़ुदि इहे माण्हू जेके हाणे हिन टाइम ते जमायत ते नथा अचनि इहे माण्हू साॻा ई असांजे इंशाअल्लाह जमायत में थींदा महिरबानी साईं राशिद जेतोणीकि असांजी जेका सोसाइटी आहे उहा मुस्लिम सोसाइटी आहे असां वटि मुस्लमान आहिनि जेके आख़िर उहे मुस्लमान इस्लामी निज़ाम नथा चाहिनि जो उहे इस्लामी तहरीकुनि खे वोट नथा असल पाकिस्तान के अंदर दीनी तंजीम तमाम हैं हर दीनी तंजीम पंहिंजे हिसाब सां कमु करे रही आहे कोशिशूं जारी आहिनि इंशाअल्लाह इस्लामी निज़ाम बि ईंदो इंशाअल्लाह असांखे बिल्कुलु पतो उमेद आहे जेतिरा बि निज़ाम हलनि था राशिद साहब तव्हां नौजवान आहियो तव्हां जेको आहे स्टूडेंट्स तंज़ीमुनि में बि पार्टिसिपेट कयो आहे मुसलसल तव्हां माना जेका वर्क कई आहे तव्हांजो एक्सपीरियंस छा थो हुजे आख़िर असांजे मुस्लिम सोसाइटी जे अंदरि हिकु मुस्लिम वोटर इस्लामी निज़ाम खे वोट नथो ॾिए त उनजा कारण कहिड़ा आहिनि न अॻे खां हाणे जेको माहौल अचे थो सोशल जेको सिस्टम थी वियो आहे सोशल नेटवर्क ऐं सोशल उन में इहो फ़र्क़ु आहे त हाणे दीनी हवाले सां दीनी माण्हू बि पहुचनि था ऐं इन में असांखे इहो फ़ाइदो थियो आहे कराची जे अंदरि तव्हां ॾिसो पेशावर जे अंदरि करो पंजाब सरहद में ॾिसो पंजाब जे अंदरि जमा इस्लामी जा कुझु माण्हू सीटूं खणी आया आहिनि बाक़ाइदा ऐं अॻे खां बहितर अलाह जो शुक्र आहे त जमा इस्लामी उन फील्ड में कमु करे थी ऐं इंशाअल्लाह हिमत न आयो आहे इंशाअल्लाह साईं हफ़ीज़ जमात इस्लामी मासी में वधीक सीटूं खटंदी हुई कुझु क़ौमी
जमाई सीटूं हूंदियूं ऐं हिन वक़्तु माना जेको आहे उहा पज़ीराई बि जमात इस्लामी विञाए चुकी आहे जेका माज़ी में हुई हुन जा छा वजूहात आहिनि? पाण मीडिया सां तालुक़ु रखो था मुआशरे में रहो था अॼुकल्ह असांजो जेको मुआशरो आहे जेके माण्हुनि जा ज़हन थी विया आहिनि हिकु त अॻे दौर में ऐं हाणे वारे दौर में कुझु फ़र्क़ु अची वियो आहे। अॻे जेके माण्हुनि जा ज़हन थोरो तब्दील हुआ हिन वक़्तु ज़हन माण्हुनि जा वरी बेकार थिया आहिनि। उसमें बेसिकली ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अॻु में बि जमायत इस्लामी कुझु सीटूं खटियूं आहिनि त फुली पावर जमायत इस्लामी मुल्क जे अंदरि न मिलियो आहे हुनजी मुकमिल हिकिड़ी गवर्नमेंट अचे ऐं माण्हुनि खे हू चङे नमूने सां फ़ाइदा ॾेई सघनि। पोइ उनजे करे माण्हुनि खे कुझु जेको ज़ाती दुनियावी फ़ाइदा खपनि था उहे माण्हुनि खे घटि मिली सघिया आहिनि। जेकॾहिं ॿियूं पार्टियूं आयूं आहिनि मिसाल पीपुल्स पार्टी जो वठो MP जो वठो कंहिं ॿिए जो वठो त उन्हनि जी फुली गवर्नमेंट आई आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे इलाही फ़ाइदा ॾींदा आहिनि। मिसाल नौकरियूं ॾींदियूं आहिनि कुझु ॿिया कम ॾींदा आहिनि। पोइ अॼुकल्ह माण्हुनि खे लालच खपे थी आख़िरत जी सोच असां वटि आहे कोन। जमायत इस्लामी जो असुलु जेको जिदोजहद ऐं जेको सॼो सिस्टम हले थो उहो आख़िरत जे लाइ आहे। दुनियावी फ़ाइदो बि ठीकु आहे कुझु जेकॾहिं इंसान मिलणु खपे त असांजी त नज़र आख़िरत या आख़िरत माण्हुनि खे खपे नथी। पोइ हू चवंदा असांखे दुनियावी फ़ाइदो जेका पार्टी असांखे दुनियावी फ़ाइदो ॾींदी असां उनखे वोट कंदासीं उनजे घटि लॻंदासीं। बेसी करे ख़बर थी वई साईं वॾी महिरबानी। साईं अब्दुल तव्हां जेतोणीकि जमात इस्लामी जा सीनियर रहनुमा आहियो तव्हां जमात इस्लामी जी ज़िले जी इमारत ते बि रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ मनसबनि ते रहिया आहियो। हिकिड़ी असां वटि मज़हबी जमातूं जेके आहिनि मुसलसल इहो किराया कंदियूं आहिनि असांखे मौक़ो नथो मिले। असांखे अगरि मौक़ो मिले त असां पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे सघूं। गुज़िरियल दौर में सरहद जे अंदरि सुबुह हिन वक़्तु जेको KPK सूबो आहे उते जेको मज़हबी जमातुनि खे 5 साल मुकमल इक़्तिदार जो मौक़ो मिलियो पर उनजे बावजूद बि उन्हनि खां परफॉर्मेंस न ॾेखारे सघी शायदि उनजे करे ई वरी नेक्स्ट इलेक्शन में उन्हनि खे काई जेको वोट अवाम न ॾिनो त अवाम उन लाइ छा चवंदो? पंहिंजी जेका ॻाल्हि कई आहे सही ॻाल्हि आहे त 5 साल जेको आहे KPK जे अंदरि जॾहिं हुकूमत हुई जंहिंमें उते जा मजलिस अमल जी हुकूमत हुई ऐं उन्हनि में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अहिड़ा कम असांजे दोस्तनि कया। मिसाल तौर ते का ख़ैबर बैंक इस्लामी बैंक या उनजा जेके ख़ज़ाने जो जीअं साईं ॿुधायो सिराज अली साहब अमीर हो उन वक़्तु बि जेके रिपोर्ट्स आयूं हुयूं ख़ुदि वर्ल्ड बैंक वारनि ॿियनि टिनि सभिनी जो हिननि पैसो जेको आहे सही ख़र्चु कयो आहे ऐं सही जाइ ते हिननि कम कया आहिनि। जीअं साईं बि ॿुधायो त इहे कराची जे अंदरि कम त असांजा मिसाली आहिनि जमात इस्लामी जा या इस्लामी तंज़ीम जेके हुननि खे मौक़ो मिलियो आहे जीअं साईं बि ॿुधायो त अल्हम्दुलिल्लाह सुठा कम थिया आहिनि। पर बदकिस्मती असांजे मुल्क जी इहा आहे त हिते जेको कमु थिए पियो या हिते जेका कोशिशि थिए थी पई उहा इस्लाम जे ख़िलाफ़ त यानी हिकिड़ो न्यूट्रल या ईअं चइजे त लादीनियत बसि मज़हब पंहिंजो रखो पाण ताईं बाक़ी इस्लामी मज़हब या जो क़ाइदो क़ानून जेको आहे इहो जारी थिए इन जे लाइ जेका वॾी हिकिड़ी साज़िश आहे पूरी दुनिया जे अंदरि इन जे लाइ इनखे पोइते करण जे लाइ कोशिशि कई थी वञे। तव्हां ॾिसो तुर्की जे अंदरि उते बि फ़ौज खे आंदो वियो पर अलाह जे फज़ल सां अवाम हुननि सां हुयो। इहा बि ॻाल्हि जेतोणीकि असांजे लाइ सोचजी आहे त असां सां बि शायदि अवाम हुजे त ईअं असां इनकलाब आणे सघूं था। ॿुधायो त जेका मज़हबी जमातुनि खे हिकिड़ो मुतहद मजलिस अमल जी सूरत में इतिहाद थियो ऐं उन सूरत में उन्हनि खे हिकिड़े सूबे जो इक़्तिदार बि मिलियो आख़िर कहिड़ा वजूहात आहिनि जो वरी माना नेक्स्ट टाइम में अवाम उन्हनि खे मुस्तरद करे छॾियो न सिर्फ़ु मज़हबी जमातुनि खे इक़्तिदार न मिली सघियो पर मज़हबी जमातूं पंहिंजे इतिहाद खे बि बरक़रार न रखी सघियूं। बिल्कुलु इतिहाद जेको असांजो मुतहद मजलिस अमल जो हुयो सभ खां बुनियादी बदकिस्मती असां चवणु न खपे छो जो हाणे मीडिया जो वञण महिल चवणु खपे त उन टाइम जेको असांजो इतिहाद हो उतां जो जेको वज़ीर आला जो हुयो उहो ख़ुदि आलिम दीन न हो। वॾी वॾी असांजी ग़लती आहे हिनजी मां वज़ाहत तव्हांखे हाणे करी ॿुधायां तव्हां पाण सम्झी सघो था। असांजे जमायत इस्लामी जा जेके बि मिनिस्टर थिया MNA थिया MP थिया अल्हम्दुलिल्लाह उन्हनि बिल्कुलु पंहिंजे यकसूअ सां उते कमु कयो। ख़ुदि सिराज अली साहब चए पियो मां वज़ीर ख़ज़ाना हुयुमि मां बजट में 7 अरब रखिया जेको असांखे वर्ल्ड बैंक असांखे पैसनि ॾियण जो मंज़ूरी ॾिनी ऐं ऐलान कयो त तव्हांखे ॾींदासीं वाइदो कयो। कुझु अर्से खां बाद में जॾहिं असां हुन सां राब्तो कयोसीं त बाबा तव्हांजे असांजे 7 अरब रुपया तव्हांखे असां बजट में रखिया त तव्हांखे ॾियणा आहिनि। तव्हांखे जेके 7 अरब असां ॾिना त इहे ईअं त तव्हांखे कोन ॾिना त असांजा पेशावर मां
सूबे सरहद जे शहर में इहे बोर्ड लॻा पिया औरतुनि जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उहे तव्हां लाइव टिकट छॾे ज़ाहिर आहे जेकी ॿी IMF या जेके वर्ल्ड बैंक इहे जेके पैसा ॾियनि था उन्हनि जो चवणु इहे असां कंहिं बग़ैर मक़सद न ॾींदा आहियूं त माना कल्चर बि असांजो हुजे तइलीमी निज़ाम असांजो हुजे उहे जेके पैसा ॾींदा आहिनि त उहो असांजे तरीक़े मुताबिक़ तव्हां हलंदव पोइ सिराज लग साहिबु हुनखे चयो त पोइ तव्हांजो पैसनि ॾियण जी ज़रूरत कहिड़ी इन करे इहे वॾियूं हिकिड़ियूं असांजे मुल्क जे मथां साज़िशूं आहिनि वॾियूं असांजे मथां इहे तंगियूं आहिनि इहो इतिहाद असांजो जमात इस्लामी बिल्कुलु रुपए पंहिंजो सचाई ते हुई हुनजा MLA हुनजा MPA कंहिं बि क़िस्म जो अॼु ॾींहं ताईं न उन्हनि ते करप्शन जो इल्ज़ाम आहे न उन्हनि ते ॿी कंहिं बि शइ जो इल्ज़ाम आहे अलहमदुलिल्लाह जमात इस्लामी अलख़िदमत मां वाधा तव्हांखे लफ़्ज़ चवां त जमात इस्लामी असांजी ख़ानदानी जमात न आहे जॾहिं बि ज़िलज़िलो बालाकोट में आयो पूरे इलाइक़े में अलख़िदमत शाइर हुई जमात इस्लामी मां पाण सॼो इलाइक़ो घुमी आयो हुउसि बाक़ी न त ॿियो जेके NGO ऐं ॿियो चयूं उहे सिर्फ़ु बालाकोट ताईं जेकॾहिं बोर्ड हिते आई असांजे में तॾहिं बि अलख़िदमत ऐं हाणे जेकॾहिं कोरोना आई कोरोना पूरे मुल्क में तव्हांजे साम्हूं आहे त कराची में सिर्फ़ु अलख़िदमत ऐं हर शहर अंदरूनी में बि जेकॾहिं शिकारपुर में बि असां तक़रीबन हर गवर्नमेंट जी इमारत हुजे सरकारी इमारत जेकी बि कोर्ट जेके बि इमारतूं इस्पतालूं सभिनी में असां पंहिंजो स्प्रे जी ॻाल्हि उहा अलख़िदमत जमात इस्लामी कई कंहिं बि गवर्नमेंट इन में कंहिं बि इन में इन्वॉल्व न थी इन करे असांजे अलख़िदमत जो जमात इस्लामी जो पूरो वॾो रोल आहे मुतहद मजलिस इन करे त असां में यकसूनी न हुई उहो इख़लास न हो सभिनी में जेकॾहिं सभिनी में इख़लास हुजे हा जमात इस्लामी वांगुरु त अलहमदुलिल्लाह इहो हिकिड़े सूबे जे बजाए पूरे मुल्क में असांजो इंशाअल्लाह कंट्रोल थी सघे अवाम तव्हांखे मौक़ो ॾिनो पर सम्झ में ईअं थो अचे त आख़िर अवाम जो अवांखे रद्द कयो वरी नेक्स्ट टाइम त उनजा वजूहात छा आहिनि वजूहात असल छा तव्हांखे मां ॿुधायां त बाक़ाइदा कराची सिटी जे हवाले जेके असांजा मेयर्स रहिया आहिनि तव्हां ॿुधायो था त अॼु ताईं जेके असांजा दुश्मन आहिनि हाणे बि माना असांजा जेके इख़्तिलाफ़ आहे सियासी हवाले सां पार्टियुनि सां उहे बि मञण लाइ तयारु हूंदा बाक़ाइदा जमात इस्लामी जा माण्हू या मेयर्स हिननि वॾो कमु कयो कराची जे अंदरि ऐं बिल्कुलु गवाही ॾियनि था उहे एतिरा दुश्मन असांजा जानी दुश्मन उहे चवनि था त वाक़ई जमात इस्लामी जा माण्हू कराची जे अंदरि ब्रिजिस थी वियूं रोड थी विया केयर फॉर प्रोजेक्ट वॾो जमतला खान साहिब जो दौर जो ठीकु आहे त जमात इस्लामी खे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे न बाक़ाइदा हुन ईमानदारी सां बाक़ाइदा ख़िदमत कई आहे ऐं जीअं असां अमीर साहिबु ॻाल्हि कई त जमात इस्लामी ॾुखे सुखे वक़्त में बिल्कुलु जमात इस्लामी गॾु आहे पाकिस्तान राशिद साहब आवाज़ ज़रूरु असां इहा ॻाल्हि कंदासीं त आख़िर जॾहिं तव्हां एतिरो सारो कमु बि कयो था परफॉर्मेंस बि ॾेखारियो था ऐं ईमानदारी सां कमु बि कयो था त पोइ आख़िर आवाम तव्हांखे रिजेक्ट छो थो करे आवाम रिजेक्ट नथो करे न हाणे तव्हां अलख़िदमत जो तव्हां प्रोग्राम असांजो हाणे कयो जमात इस्लामी हुन में डोनेशन जे हवाले सां यतीम ॿारनि जो वॾो प्रोजेक्ट आहे ठीकु आहे न बेसहारा औरतुनि जो वॾो प्रोजेक्ट आहे हुन में तव्हां कॾहिं कॾहिं प्रोग्राम ॾिसंदो त लखें रुपया माण्हू डोनेट करनि था सिर्फ़ु जमात इस्लामी नाले सां हाणे बि ऐं अॻे एॾो फंड्स न हूंदा हुआ असां वटि न हाणे अलाए शुक्र आहे असां त मां त पाण मुतमइन आहे जेको असां मां फील्ड में घुमां थो मुख़्तलिफ़ शहरनि में वञा थो असांजा मस्जिदूं असांजा इदारा असांजा जेके ख़ैराती इदारा अलख़िदमत भी कम करे पे जमात इस्लामी भी ख़ैराती इदारा में कम करे पे तो माशाअल्लाह अॻे खां माण्हू असांखे एतमाद करंदा ऐं बाक़ाइदा पैसो ॾियनि था ऐं अलाह जो शुक्र आहे मां त पंहिंजे ज़ाती तौर ते मुतमइन महिरबानी साईं हफ़ीज़ जमात इस्लामी डिस्ट्रिक्ट सखर सां मुंहिंजे ख़्याल में बिलोंग थियो था त ज़िले सखर में भी जमात इस्लामी जो कोई MPA जो या MLA जो कोई कैंडिडेट को ख़ातिर हुआ वोट नथो हासिल करे सघे छा वजह शुक्र इहा आहे जेको मां अॻु में तव्हांखे अर्ज़ु कयो असांजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेको पंहिंजो रोल रहियो आहे ऐं जेको किरदारु रहियो आहे पीपुल्स पार्टी जो रहियो आहे मां ज़ाती जंहिं ॻोठ सां तालुक़ु रखां थो बाग़ी जे अंदरि रहां थो उते इहो जीअं साईं जन बि मगर साहिब जन बि तव्हांखे अॻु में ॿुधायो त असांजे हिन इलाइक़े जे अंदरि या असांजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेको रोल आहे उहो वधीक चालींदो आहे हफ़ीज़ुल्लाह साहब तव्हांजे चवण जो को मतिलबु इहो ई त नहीं थियो त जमात इस्लामी जा माण्हू त माना सही कमु कनि था पर माण्हू माना सुठे कम खे पसंदि नथा कनि बेसिक ॻाल्हि इहा आहे जेका मां कयो था त जमात पंहिंजो सुठो कमु करे थी पोइ जीअं तव्हां कराची जे लाइ राशिद साहिब जन खां पुछा कई त तव्हांजा माण्हू हिते कमु बि करे ॾेखारियो पोइ बि जमात इस्लामी खे वापसि रही छो न मिली उन जो सबबु इहो थियो त जेको पोयों नसुल कराची जे अंदरि पैदा थियो उनखे त मात्र ई ॾिनो वई थो हिन ॻाल्हि जो कल्चर असां वटि फाजियो जो उरियानीअ जो जेके नौजवान आया उन्हनि खे ही फाजियो कल्चर पसंदि अची वियो असांजा जेके पुराणा माण्हू जमात इस्लामी जा हुया
उहे वेचारा पूरा थी विया वोट असांजा वया घटि हुआ हिननि खे कल्चर ही मिली वियो लिहाज़ा हिननि एमपीओ खे पसंदि कयो या जेकॾहिं वोट इन्हनि वरितो आहे कराची जे अंदरि त बंदूक जे नोक ते वरितो आहे न इन्हनि वोट लेकिन हिन वक़्तु बि उते पंहिंजो शफ़ाफ़ इलेक्शन कराईंदा आहिनि जमात इस्लामी खे वोट इंशाल्लाह घुमी रखूं वॾी महिरबानी ताईं नाज़रीन वरी इंशाल्लाह इन वक़्तु असांजो प्रोग्राम ॿुधण जी पए थो वरी नेक्स्ट टाइम नए प्रोग्राम सां गॾु नए महिमान सां गॾु अवां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं तेसि ताईं असांखे इजाज़त अस्सलाम। खैर नाज़रीन मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।